ईरान इसराइल विच में 12 ॾींहनि खां जारी हमलनि खां पोइ जंगबंदी इसराइल पारां अमेरिकी सदर जी तजवीज़ ते अमल जो ऐलान। ईरान बि जंगबंदी ते अमल दरामद शुरू करे छॾियो। ईरानी पढ़ी वज़ीर अब्बास अराग़ची जो चवंदा आहे त इसराइली अगराई ख़िलाफ़ असांजी फ़ौज जूं कारवायूं आख़िरी वक़्त ताईं जारी रहियूं। असांजी फ़ौज हर हमले जो जवाब ॾियण लाइ रत जो आख़िरी फुड़ो वहण लाइ बि तयारु आहे। ईरानी पासदारानी इनक़लाब कमांडर इन चीफ जो चवंदा आहे त ट्रंप ईरान ख़िलाफ़ ॿीहर अगराई कई त भरपूर जवाब ॾींदो वेंदो। फतेह ते ईरानी क़ौम ऐं शहीदनि जे फारसनि खे वाधायूं ॾियूं था। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो चवंदा आहे त इसराइल अमेरिकी सदर ट्रंप जी जंगबंदी जी तजवीज़ ते इतफ़ाक़ कयो आहे। ईरान सां जंग में सभई मक़सद हासिल करे वरिता आहिनि। इसराइल जंगबंदी जी भनकड़ी ते ताक़तवर जवाब ॾींदो। जंगबंदी जो वक़्त शुरू थियण खां अॻु ईरान जो सुबुह खां टियों मिसाइल हमलो। इसराइली ॾाकणे शहर बेरुलसबा मिसाइल किरण सबबि तबाही। 3 इसराइली मारिजी पिया, केतिराई ज़ख़्मी। उन खां अॻु इसराइल ते ईरानी परपासे जी शहरनि ते हमला कया। केर चई राजाई शहर में केतिराई धमाका ॿुधा पिया। कतर में अमेरिकी अॾे ते ईरानी हमले खां पोइ अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं नायब सदर कतर जमीर सां राब्तो कयो। इसराइल ऐं ईरान विच में जंगबंदी जी तजवीज़ ते ख़्यालनि जी ॾेवड़ कई। ख़बर इदारे मौसूफ़ ट्रंप कतर जमीर खे ॿुधायो त इसराइल जंगबंदी ते राज़ी आहे। ईरान खे जंगबंदी ते राज़ी करण लाइ कतर खे मदद जी दरख़्वास्त आहे। कतर जे वज़ीर आज़म शेख मोहम्मद बिन अब्दुर्रहमान अल सानी ईरानी इख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल में अमेरिकी जंगबंदी जी तजवीज़ ते राज़ी करे वरितो। सिंध पुलिस मंशियात ख़िलाफ़ संजीदगी सां कम करे टास्क फोर्स मंशियात ख़िलाफ़ कम करे रही आहे। डी हेल्थ कार्ड जी सहूलियत जी सख़्त ज़रूरत हुई, जेका फ़रहम कई वई आहे। सिंध जे गुरू खाते जे वज़ीर सियाल हुसैन अंजार जो तक़रीब खे ख़िताब चयाईं, अवाम ॾोहनि ख़िलाफ़ शिकायतनि जे अज़ाले लाइ पुलिस ॾांहुं ॾिसे थी। कराची में कोठायल तक़रीब दौरान गुरू खाते जे सूबाई वज़ीर IG सिंध ऐं एडिशनल IG कराची नवे DSP के उहिदे में तरक़ीअ जा रैंक लॻाया। दादूबर सां ॻोठ लोंग चौहान में 1.5 महीनो अॻु शादी कंदड़ साल मुड़िसा घर अंदरि गोली लॻल लाश। इतला ते पुलिस पाके वारे हंधि पहुची माई ख़ुशी मज़हर चौहान जा लाश DHQ अस्पताल मुंतक़िल कया। मक़तूल मज़हर चौहान जे पीउ जो चवंदा आहे त पुट पंहिंजी साल खे क़त्ल करे ख़ुदकुशी कई आहे। भोजपुर भरिसां ॻोठ जीअं जागीराणी भरिसां चाचणी जागीराणी बिरादरी जी बिंदुरनि में पुराणी तकरार तां हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि जी फारिक में कचो बिंडी इलाइक़े जो रहवासी महिमान हाजी जागीराणी क़तल थी वियो। वाक़े बाद धुरियुनि में छिकताण तेज़। ऐं दादू बिच शहर में पुराणी दुश्मनीअ तां जहिड़ो हिकु ॼणो मारिजी पियो, 2 ॼणा ज़ख़्मी। ए सेक्शन थाणे जद में फारिक्स पर भानवासी मोहम्मद अली ख़ासकेली मारिजी वियो। नियाज़ चांडियो ऐं रफ़ीक चनू ज़ख़्मी थी पिया। वाक़िबाद ज़ख़्मी गणती जोगी हालत में सिविल अस्पताल मुंतक़िल। पुलिस मौसूफ़ पुराणी दुश्मनीअ तां वाक़ियो पेश आयो आहे।